अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं इलियास अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त 49। उन खां पोइ हू हर ॿिए टे ॾींहुं चित्रकार सां गॾिजी अनवर जे घर ईंदो रहियो। ख़ामोश कम गो ऐं गुम हिन सोरठ सां सिधो सऊं न ॻाल्हायो। एतिरे क़दुरु जो चित्रकार खेसि चई ॾिनो, सोरठ ऐं तो ॼण त पाण में न ॻाल्हाइण जो कसम खंयो आहे। हिन खे चित्रकार जी सादगीअ ते प्यारु अची वियो। हिन त ईअं थिए सम्झो त सोरठ सां ॻाल्हाइण जे करे ॼण त हू उन खां दूरि हलियो वेंदो ऐं हिन लाइ सोरठ खां हाणे दूरि थियण जो तसवुर बि कहकाईंदड़ हो। ॻाल्हाइण लाइ त बाक़ी दुनिया हुई। अनवर ऐं मिसिस अनवर हुआ। चित्रकार हो, प्रोफेसर हो। सोरठ ई त हिकु अहिड़ो इंसानु हुई जंहिंखे ॻाल्हाइण खां पनाह में रखणु ज़रूरी हो। अलाए जे छो हिन खे ईअं महसूसु थींदो हो त जेकॾहिं हू सोरठ सां ॻाल्हाईंदो त को बदसूण थी पवंदो, का अहिड़ी ॻाल्हि थी पवंदी जंहिंमां हुन जे सुकून खे जोखो पइजी वेंदो। हिकु ॾींहुं शाम जो चित्रकार सां गॾिजी जॾहिं उते पहुतो त फ़क़ति मिसिस अनवर मौजूदु हुई। रिवायती खीकर खां पोइ हू पंहिंजी ख़ामोशीअ जो शिकार बणिजी कुर्सीअ ते झूटा खाइण लॻो। चित्रकार ऐं मिसिस अनवर जे ॻाल्हियुनि में बावजूदु कोशिश जे हू का दिलचस्पी वठी न सघियो। ओचितो चित्रकार चयो, अनवर कुझु नवां किताब आया आहिनि, आउं ॾिसी थो अचां। ऐं हू मिसिस अनवर सां ड्राइंग रूम मां उथी पासे वारे किताबनि जे कमरे में हलियो वियो। हिन जे कन ते फ़क़ति कनि किताबनि जी तारीफ़ जो पड़ला पवंदो रहियो ऐं हू उहो सोचणु लॻो त चुपड़ी करे हू हितां हलियो वञे। ड्राइंग रूम त शुरूअ खां हिन जे लाइ हिकु अजाइब घर खां घटि न हो। नंढड़नि मुजस्मनि ऐं पुतलनि खां वठी एस्ट्रेन ताईं हिन खे हर शइ में हिकु नई ॻाल्हि, हिकु नओं हुस्न नज़र ईंदो हो। उन ॾींहुं बि जॾहिं मिसिस अनवर ऐं चित्रकार लाइब्रेरीअ में किताब ॾिसणु लॻा त हू वञी सोरठ जे हिकु ख़ूबसूरत पोर्ट्रेट जे अॻियां बीठो। उन पोर्ट्रेट में अलाए छा हो जो हू जेतिरो वक़्तु ड्राइंग रूम में वेठो हूंदो हो, घड़ीअ घड़ीअ हिन जी नज़र ओॾां खजी वेंदी हुई। हिन खे ईअं महसूसु थींदो हो ॼण त सोरठ जी उहा तस्वीर निहायत हल्के अणॿुधण जोगे आवाज़ में चवंदी हुई, अनु। हिन खे पंहिंजी हिमाकत ते खिल ऐं कावड़ बि ईंदी हुई, पर हिननि जे कननि में उहा सरगोशी मुसलसल हिन जे ज़हन खे झंझोड़ण लॻंदी हुई। ओचितो हिन पंहिंजे पोयां कंहिंजी मौजूदगी महसूसु कई ऐं तक़रीबन छिरक भरे हिन सोफ़े ते वेहण जी कोशिशि कई, पर पुठेरो सोफ़े ते वेहण जी कोशिश में सोफ़े बदिरां हिन जे बदन खे कुझु बि टेक लाइ मुयसरु न थियो ऐं हू हिकु हल्के धिकाव सां आथिड़ जी पट ते वेही रहियो। घबराहट में हिन जॾहिं पाण खे मथे कयूं तॾहिं सोरठ जे मुंहं ते हिकु अजीब शोख ऐं शरीर मुर्क ॾिठाई। खिखो विखो थियण जे बदिरां हिन खे हिकु अजीब भउ अची वरायो। हीअ त निहायत ख़राबु ॻाल्हि थी। हू सोरठ जी तस्वीर ॾिसंदे पकिड़िजी पियो हो ऐं उहो हुन जी नज़र में हिकु अहिड़ो गुनाह हो जंहिंजी सज़ा खां बि हू डिॼी वियो। सोरठ हिन जी परेशानी ऐं भउ खे परूड़े वेई। हिन जे चपनि ते शरारत जी मुर्क हमदर्दीअ जी मुर्क बणिजी वई। अड़े अमी बीठा छो आहियो, वियो न। जी हा। हिन खे पंहिंजे पाण ते रहम अचणु लॻो ऐं बिना कंहिं मक़सद जे हू टेबल ते पियल ख़ूबसूरत एस्ट्रे सां खेॾणु लॻो। छा पए ॾिठव? सोरठ निहायत मासूमियत मां सवाल कयो। उन सवाल त हणी वञी हंधु कयो। हिन खे चोरी पकिड़िजी पवण खां एतिरो भउ न थियो हो जेतिरो उन सिधी पुछा खां, ऐं उन भउ खां लसी लसी आस्ट्रे हिन जे हथनि मां किरी पई, टड़ाम करे पुर्ज़ा थी वई। उन आवाज़ सां गॾोगॾु लाइब्रेरीअ मां तेज़ कदमनि सां गॾोगॾु चित्रकार जो आवाज़ बि आयो। छा थियो? आवाज़ अचण सां गॾोगॾु सोरठ पंहिंजी नंढड़ी हैंडबैग भॻल एस्ट्रे जे भर में कालीन ते उछलाए छॾी। चित्रकार ऐं मिसिस अनवर ॼण त डोड़ंदा अंदरि आया। सोरठ चित्रकार जे सवाल जो जवाबु ॾींदे चयो, बेख़्यालीअ सां हैंडबैग रखियुमि त एस्ट्रे किरी पई ऐं भॼी पई। सदको थी पर मिठी, ऐं एतिरो जल्द कीअं मोटी आया? मिसिस अनवर वधी अची सोरठ जे कुल्हनि में ॿांह विधी। लेक्चर मुलतवी थी वियो। पापा खे हुन बंगले ते वञिणो हो, सो मूंखे हिते छॾींदे सिधो ओॾां हलियो वियो। सोरठ एतमाद सां जवाबु ॾिनो। भॼण लाइ फ़क़ति उहा ई एस्ट्रे हुई छा? अलाह केतिरी न ख़ूबसूरत हुई, चित्रकार अफ़सोस कंदे चयो। भॼण लाइ त ॿियूं बि केतिरियूं शयूं आहिनि, पर फ़िलहाल एस्ट्रे मां सद पूरी कई हथ में, सोरठ शोखीअ मां चयो। मसलन? चित्रकार पट तां हैंडबैग खणंदे चयो।
मसलन कंहिं फ़नकार जी चिॿी ऐनक बि भञण जहिड़ी शइ आहे। मिसिस अनवर खां खिल निकिरी वई। हिन प्यार मां ॿिन्हिनि खे ॾिसंदे चयो, अव्हां त चयो हो तव्हांजो सुलियो थी वियो आहे। ऐं पोइ चयाईं, मिठी मूं सलीम खे नवां किताब पे ॾेखारिया। अजायो पई वक़्तु विञाईं मां। सोरठ खिलंदे चयो, बाक़ी थोरा बचा आहिनि, असीं किताब ॾिसी था अचूं, तेसीं तूं पंहिंजे कमरे मां थी अचु। जी चङो। ऐं सोरठ हली वई। चित्रकार ऐं मिसिस अनवर लाइब्रेरी में हलिया विया। उहो समूरो वक़्तु अनूअ जी अजीब हालत हुई। छा हिन जे दिलि जो धड़कण ऐं छा हिन जी शर्मसारी। हिन जे निड़ ते पघर जूं बूंदूं ॾंभ बणिजी पोसरण लॻियूं हुयूं। हिन पघर उगण लाइ रुमाल निड़ ते आंदो त हिन जे हथनि जी ॾकिणीअ वेतर हिन खे कमज़ोर करे विधो। उन महिल सोरठ वरी मोटी आई ऐं हिन जी उहा हालत ॾिसी हिन जे चपनि ते मुर्क मिड़ी आई। केतिरो न शर्मीलो हो हीउ अनवर, हिन सोचियो। हीअ तस्वीर ॾिसो, नई ठाही अथमि, उनजो उनवान बि अव्हांखे ॾियणो पवंदो। हू ॼाणी वाणी हिन जी शर्मसारीअ जे अहसास खे मिटाइण लाइ तस्वीर खणी आई हुई। हिन तस्वीर ॾांहुं हथु वधाईंदे सोरठ ॾांहुं ॾिठो। अॼु हिन जे अखियुनि में न फ़क़ति पंहिंजाइप जी नरमी हुई, पर हिकु नई साथ, नई गरजाणी, नई हमराहीअ जा उञाण हुआ। ॼण त उहे अखियूं चवण लॻियूं हुयूं त असां में हिकु नई राह पैदा थी पई आहे। अचु त गॾिजी उन राह जा मुसाफ़िर बणिजी, नवां साथी बणिजी, आईंदे जे अणॾिठे माॻ जा वाटड़ू बणिजी पऊं। अनवर जे अखियुनि फ़क़ति शुक्रगुज़ारीअ जो अहसासु खणी उन निगाह जी मोट ॾिनी। हिन तस्वीर वठी हिकु नए जज़्बे सां उनखे ॾिसणु शुरू कयो। तस्वीर में हिकिड़ो निहायत ख़ूबसूरत ॿारड़ो पंहिंजे भॻल रांदीके ते चप कढी रोई रहियो हो। तस्वीर ॾिसी हिन सोरठ ॾांहुं ॾिठो। हिन जे अखियुनि में हिकु शरीर ऐं चंचल मुर्कन अची रही हुई ऐं उहो खिल ते ज़ब्त कंदे हिकु रिसाले जा पना उथलाईंदी रही। अनूअ खां बि खिल छुटी वई ऐं पोइ ॿई गॾिजी खिलण लॻा। हीउ चप थोरो वॾो थी वियो आहे, अनूअ खिलंदे चयो। सची? हिन आरसीअ में खणी भेटे ॾिसो, सोरठ खिलंदे चयो। अनूअ खां बि टहक निकिरी वियो।